Welcome to Time News Studios. You are watching 9 p.m. Bulletin. हलंदड़ माली साल GDP ग्रोथ 3.6% हदफ़ जे भेट में 2.68% रही। पॉलिसी रेट 22% मां घटिजी 11% ते आयो। FBI जे कारकर्दगी बहितर करण लाइ सुधारा आंदा विया। हलंदड़ माली साल इनफ़रादी फाइलर्स जो अंग ॿीणो थी वियो। नाणे वारे वज़ीर क़ौमी इक़्तिसादी सर्वे 2024 पंजी पेश करे छॾी। मोहम्मद औरंगज़ेब चयो आहे त IMF जो मक़सदु मैक्रो इकोनॉमिक इस्तेहकाम हो, उन सां एतमाद बहाल थियो। दुरुस्त दग ॾांहुं वधी रहिया आहियूं। बिजली कंपनियुनि जे गवर्नेंस में बहितरी आई आहे। मशीनरी इंपोर्ट में 16.5% वाधारो मईशत लाइ सुठो समण आहे। हुकूमत प्राइवेट सेक्टर खां अॻिते पंहिंजे शर्तुनि ते कर्ज़ वठंदी। भारतीय एग्ज़ीक्यूटिव डायरेक्टर जे करे पाकिस्तान खे IMF जी ताज़ी क़िस्त में ॾुखियाइयूं पेश आयूं। आलमी मालियाती इदारा पाकिस्तान सां गॾु आहिनि। मक़ामी वसीलनि खे हथी वठाइण पहिरीं तरजीह आहे। पीपल्स पार्टी ईंदड़ बजट में सरकारी मुलाज़िमनि जे पघारुनि में 50% वाध ऐं घटि में घटि पघार 50,000 रुपया करण जो मुतालबो करे छॾियो। PP लेबर विंग जे इंचार्ज चौधरी मंज़ूर चयो आहे त आलमी बैंक जे सर्वे मूजिबि पाकिस्तान जी 44% आबादी गुरबत जो शिकार आहे। सनअतुनि में कमु कंदड़ पोरियतनि खे इलाज जूं सहूलियतूं ॾियणु, डेथ ग्रांट 10 लख करणु, मैरिज ग्रांट 4 लख मां वधाए 5 लख रुपया करण जो बि मुतालबो। चौधरी मंज़ूर चयो आहे त AOBI जे पेंशन में 100% वाध कई वञे। इदारनि जी निजकारीअ जी पॉलिसी खे फौरी बंदि कयो वञे। जेकॾहिं मुतालबा पूरा न कया विया त अॻिते अची लाया अमल जो ऐलान कंदासीं। वफ़ाक़ी बजट 10 जून ते क़ौमी असेंबलीअ में पेश कई वेंदी। स्पीकर वफ़ाक़ी बजट लाइ क़ौमी असेंबली जे शेड्यूल जी मंज़ूरी ॾेई छॾी। अयाज़ सादिक़ चयो आहे त 13 जून खां बजट ते बहस शुरू थींदो। पार्लियामानी पार्टियुनि खे क़ाइदनि ऐं ज़ाब्तनि मूजिबि बहस लाइ वक़्तु ॾिनो वेंदो। वफ़ाक़ी बजट ते बहस 21 जून ते ख़तमु थींदो। 23 जून ते बजट जी मुख़्तस ज़रूरी ख़र्चनि ते बहस थींदो। 24 ऐं 25 जून ते डिमांड्स ग्रांट्स कटौतीअ ते बहस ऐं वोटिंग थींदी। 26 जून ते क़ौमी असेंबलीअ मां फाइनेंस बिल मंज़ूरु थींदो। 27 जून ते सप्लीमेंट्री ग्रांट्स समेत ॿियनि मामलनि ते बहस ऐं वोटिंग थींदी। सदर आसिफ अली ज़रदारी चयो आहे त मुल्की मईशत खे सघारो करण ऐं पेरनि ते बीहण लाइ ध्यानु ॾियणो पवंदो। मुल्क में ख़ुशहालीअ लाइ गॾिजी कमु करण जी ज़रूरत आहे। ज़राअत मईशत जो बुनियादु आहे। हारियुनि जी सपोर्ट करे मुल्की मईशत खे तरक़ी ॾियारे सघिजे थी। पीपल्स पार्टी अॻवाननि सां ॻाल्हि ॿोल दौरान सदर भारत जे हिंदुत्वा नज़रिए खे ख़िते लाइ ख़तरो करार ॾिनो। आसिफ ज़रदारी चयो त भारत में अक़लियतूं ख़ासि तौर ते मुस्लमान ऐं ईसाई तासुब ऐं ज़ुल्म जो शिकार थी रहिया आहिनि। भारत पहलगाम वाक़िए जी अणधुरी जांच ऐं ट्रंप जी ट्रैकड़ीअ खां इनकार करे रहियो आहे। मसइला अॼु हल न थिया त ईंदड़ नसुल विढ़ंदा रहंदा। दुनिया हिन संजीदा मसइले जो नोटिस वठे। बिलाल भुट्टो ज़रदारी जो लंडन में बरतानवी थिंक टैंक खे ख़िताब। सफ़ारती मिशन जे सरबराह चयो त तकरारनि जे हल लाइ भारत सां जामे ॻाल्हियूं। उन खां अॻु लंडन में मीडिया सां ॻाल्हाईंदे बिलाल भुट्टो ज़रदारी चयो त भारत जंहिं दग ते पाकिस्तान खे वठी वञणु घुरे थो उहो ॿिन्ही मुल्कनि जे मफ़ाद में न आहे। भारत में को बि दहशतगर्दी जो वाक़ियो थिए त उन जो इहो मतिलबु न आहे त जंग कई वञे। पाकिस्तान जो मौक़िफ़ एतिरो सघारो आहे जो असांखे दुनिया आॾो पंहिंजो केस पेश करण में का बि ॾुखियाई न आहे। भारत जो मौक़िफ़ कूड़ ते ॿधलु आहे, उन करे हुन लाइ पंहिंजो केस पेश करणु ॾुखियो आहे। हुरनि जे रुहानी पेशवा पीर पगारे चयो आहे त ईंदड़ वक़्त में महांगाई ऐं पाणीअ जी खोट वधंदी। मुल्क ॾुखियुनि हालतुनि मां गुज़री रहियो आहे। पीर जो ॻोठ में मुरीदनि खे ख़िताब कंदे पीर पगारे चयो त घणे वक़्त खां जमात खे ॿुधाईंदो पियो अचां त ईंदड़ वक़्त में हालतूं ख़राबु थींदियूं। महांगाई सोच खां बि वधीक थींदी। उन वक़्तु मूंखे कुझु पंहिंजा माण्हू चवंदा हुआ त जमात खे ग़लति ॻाल्हियूं छो था ॿुधायो। अॼु ॾिसो हालतूं तव्हांजे साम्हूं आहिनि। महांगाई अॻु खां वधंदी, घटि न थींदी। हर साल पाणी जी खोट वधी रही आहे। हिन साल बि कणिक जे फ़सुल खे पाणी न मिली सघियो। जॾहिं पाणी न मिलंदो त कहिड़ो फ़सुलु थींदो। ईंदड़ वक़्त में पाणीअ जी अञा वधीक खोट थींदी। जेतिरो थी सघे चौपायो माल धारियो। शिकारपुर में अगवा थियल 6 अनवरनि जे ॿारड़े अनस्थई में बादियाबी लाइ वारसनि ऐं शहरनि जो 9 कलाकनि खां इंडस हाईवे ते धरणो जारी। पुलिस सां ॻाल्हियूं नाकाम।
धरणे में क़ौमी अवामी तहरीक, शहीद भुट्टो, शिकारपुर बचाओ तहरीक ऐं ॿियनि तंज़ीमुनि जा अॻुवान शरीक। धरणे सबबि जेकबाबाद, सखर, कदकोट ऐं कशमोर ईंदड़ वींदड़ ट्रैफ़िक मुकमल तौर ते मुअतल। अॻुवाणनि जो चवणु आहे त मासूम नींगर अनस्थई जे बादियाबीअ ताईं धरणो जारी रहंदो। गुज़िरियल ॾींहुं विच शहर मां 6 वरियनि जे अनस्थई खे हथियारबंद अगवा करे विया हुआ। वाक़िए जा CCTV फुटेज बि साम्हूं आया हुआ। पुलिस नींगर खे बादियाब ऐं जवाबदार गिरफ़्तार करण में नाकाम। जेकबाबाद भरिसां जखराणी बिरादरीअ जे ॿिनि धुरनि में हलंदड़ तकरार तां हथियारबंद हिकु ॼणे खे क़तल करे ॿिनि खे अगवा करे विया। दोधपुर जागीर वारे इलाइक़े में हथियारबंदनि मुनीर जखराणी खे फायरिंग करे क़तल कयो। ग़ुलाम जान ऐं अज़ीज़ खे अगवा करे फ़रार थी पिया। वाक़िए खां पोइ धुरनि में छिकत आणु। वाक़ियो पुलिस एहलकार मुमताज़ जखराणी ऐं ढीलण जखराणी धुरनि में विच में हलंदड़ तकरार तां पेश आयो। टंडो मस्ती में हथियारबंदनि घर में घड़ी नौजवान खे क़तल करे छॾियो। हिकु औरत ऐं 2 ॿार ज़ख़्मी। हथियारबंदनि ख़ादिम हुसैन मरीअ जे घर में घड़ी फायरिंग कई, जंहिं दौरान संदसि नौजवान पुटु गुल हसन मरी थॾे ते मारिजी वियो। 9 वरियनि जो पुटु साजिद, 7 सालनि जी धीउ मायरा ऐं औरत राशिदा मरी ज़ख़्मी थी पिया। टंडो मस्ती पुलिस नौजवान जो लाश ऐं ज़ख़्मियुनि खे सिविल अस्पताल मुंतक़िल कयो। पुलिस जो चवणु आहे त वाक़िए जो कारण पुराणी दुश्मनी ॿुधायो पियो वञे। वधीक जांच जारी आहे। कंडियारो भरिसां ज़मीन जे तकरार तां राजपर बिरादरीअ जे ॿिनि धुरनि में झेड़ो थी पियो। कुहाड़ी लॻण सबबि बबलू राजपर मारिजी वियो। सुल्तानपुर भरिसां हथियारबंद 20 वरियनि जे अब्दुल हबीबुल्ला उंडड़ खे तशदुद जो निशानो बणाए बेदर्दी सां क़तल करे लाश रोड ते उछले फ़रार। पुलिस वाक़िए जी जांच शुरू करे छॾी। दौलतपुर सफ़न भरिसां पसंदि पाणो कंदड़ जोड़ो हथियारबंदनि हथां बेदर्दी सां क़तल। ॻोठ लाॾेतो कलियार में हथियारबंद ग़ुलाम मुस्तफ़ा कलियार ऐं संदसि घरवारी मुनीरा खे गोलियूं हणी फ़रार। मक़तूल जोड़े जी जनाज़े निमाज़ में वॾे अंग में इलाइक़े वासियुनि जी शिरकत। वाक़िए खां पोइ इलाइक़े में सोग। सखर खां भारत जे शहर मुंबई लॾे वियल नौजवान संजय कुमार ऐं संदसि घरवारी सपना कुमारीअ जा घर मां लाश हथ। 6 महीना अॻु संजय कुमार पंहिंजे घरवारी ऐं 2 ॿारनि सां गॾु सखर खां लॾ पलाण करे भारत मुंबई में रहाइश अख़्तियार कई हुई। नारी सपना जे पीउ डॉक्टर अशोक कुमार चयो आहे त नाठे संजय कुमार मुंहिंजी न्याणी सपना ते तशदुद कंदो हो। लाश असांजे हवाले कया वञनि। नारी जे भाउ जय कुमार जो चवणु आहे त संजय कुमार ॿारनि खे स्कूल मोकिलण बैदि घरवारी सपना खे छुरियुनि जा वार करे क़तल करण बैदि पाण बि आपघात कयो आहे। ॿार स्कूल खां वापसि आया। दर न खोलण ते पाड़े वारनि असां ॾे फ़ोन करे ॿुधायो। पुलिस वाक़िए वारे हंधि पहुती आहे। पुलिस वीडियो रिकॉर्ड करणु न पई ॾे। सिंधड़ी भरिसां मिठड़ाऊ कैनाल में माउ समेत ॿुॾी वियल 2 वरियनि जे ॿाड़े सूरज कूलीअ जो 24 कलाकनि जी ॻोल्हा खां पोइ लाश कढियो वियो। संदसि माउ सॼे ॾींहुं कूलीअ जी ॻोल्हा जारी। गुज़िरियल ॾींहुं ॻोठ वली मोहम्मद मंगरियो भरिसां मिठड़ाऊ कैनाल जे कप ते कपिड़ा धोईंदे औरत जो ॿाड़ो वाह में किरी पियो हो, जंहिंखे बचाइण लाइ माउ बि ट्रपो ॾेई छॾियो हो। ऐं मलीर में पुलिस जी कार्रवाई। 12 जे अगवा में मुलविस गिरोह सां तालुक़ रखंदड़ ज़ाल मुड़ुस गिरफ़्तार। ॿनिंगिरियूं बाज़ियाब। पुलिस जो चवणु आहे त 12 जे अगवा वारे मामले जी जांच दौरान साजिद ऐं संदसि घरवारी हसीना उर्फ़ साइमा खे हिरासत में वरितो वियो। जवाबदारनि जी निशानदेही ते अॼु 2 नींगरियुनि खे बाज़ियाब करायो वियो आहे। बाज़ियाब करायल 14 वरियनि जी लाइबा ऐं रीना खे अदालत में पेश कयो वेंदो। जवाबदारनि खां वधीक पुछा जारी आहे। अस्सलाम वालेकुम नाज़रीन, टाइम न्यूज़ में भली कार आहियां अब्दुल हकीम नारे जो हेडलाइन समां ॾिठियूं। तफ़सीली ख़बरूं शॉर्ट ब्रेक खां पोइ।